गुज़िरियल 48 कलाकनि में जेकॾहिं ज़िक्र कयूं हैदराबाद जो त गुज़िरियल 48 कलाकनि दौरान कोरोना विघे 3 मरीज़ फौत थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद मां कोरोना विघे फौतुनि जो अंग हेल ताईं 477 थी वियो आहे। कोरोना में मुब्तला पीर सन औरत अमतुल हाला नाके वासी कुर्बान ऐं कासमाबाद वासी शहनीला फौत थी वई आहे, जॾहिं त हैदराबाद में कोरोना वायरस जाकारी केसनि जी शरह 3% रिकॉर्ड कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद मां जिते कोरोना वायरस सूरत हाल ॾींहों ॾींहुं संगीन थींदी वञे पई ऐं गुज़िरियल 48 कलाकनि दौरान कोरोना विघे 3 मरीज़ फौत थिया आहिनि। इन वारे सां तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो असां लाइन ते मौजूद आहे। इरफान, हैदराबाद में छा सूरत आहे कोरोना जे हवाले सां? जी अली रज़ा, हैदराबाद में गुज़िरियल 48 कलाकनि दौरान कोरोना विघे वधीक 3 मरीज़ फौत थी विया आहिनि, जिन में 2 औरतूं शामिल आहिनि। गुज़िरियल 48 कलाकनि दौरान कोरोना विघे 3 मरीज़नि जे फौत थियण खां पोइ हैदराबाद में हेठि ताईं कोरोना विघे फौत थी मरीज़नि जो जेको तादाद आहे उहो 477 थी वियो आहे, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 31 कोरोना जा नवां केसिस साम्हूं अची विया आहिनि। सिहत खाते मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केस जी जेका शरह आहे उहा 3% रिकॉर्ड कई वई आहे। जी, वॾी महिरबानी इरफान, इन वारे सां तफ़सीली तौर ते आगाह करण जे लाइ।